विशिया न्यूज़ हैदराबाद टोल प्लाज़ा ते सलातीन होटल जे साम्हूं मुसाफ़िरखाने जी शेड जे हेठियां रातो को सुतल अटकल 60 वरियनि जो पेनू फ़क़ीर नाले सफ़र ॾेथो रहंदड़ नौशर फ़िरोज़ मुबैना तौर दिल जो दौरो पवण जे नतीजे में फ़ौत थी वियो। फ़ौती सफ़र ॾेथो क़ौमी शाहराह ते वाक़िअ यारो अबड़ो होटल ते तंदूर ते मानी पचाइण जी मज़दूरी कंदो हो, जंहिंखे कुझु महीना अॻु में तंदूर खे बाहि ॾियण दौरान संदसि कपिड़नि खे ओचितो बाहि लॻी वई हुई ऐं सख़्तु ज़ख़्मी थियो हो। संदसि चेहरो सड़ी वियो हो। मक़ामी अस्पतालुनि मां इलाज कराए ठीक थियो हो ऐं मज़दूरी जो कमु छॾे टोल प्लाज़ा ते फ़क़ीर ते ख़ैरात वठंदो हो। न्यूज़ हैदराबाद पुलिस एडी एम्बुलेंस ज़रिए फ़ौती सफ़र ॾेथो जो मढ़ न्यूज़ हैदराबाद तालका अस्पताल जे मुर्दखाने अंदरि रखायो आहे ऐं फ़ौती जे वारसनि खे इतला करायो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।